अमेरिका, बरतानिया, फ्रांस, जर्मनी, ईरान सां न्यूक्लियर डील लाइ अगस्त जी डेडलाइन मुक़ररु करण ते इतफ़ाक़ करे पियो थो। अमेरिकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो बरतानवी, फ्रांसीसी ऐं जर्मन हममनसब सां टेलीफोनिक राब्तो ईरान जे न्यूक्लियर प्रोग्राम ते क़तई सौदेबाज़ी लाइ अगस्त जी पुॼाणी ताईं जी मोहलत ते इतफ़ाक़। डील न थियण जी सूरत में ईरान ते 2015 में गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल पारां हटायल पाबंदियूं ॿीहर लॻाइण जो इम्कान। बाइडन जी कमज़ोर पॉलिसियुनि सबबि जंगूं शुरू थियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पाकिस्तान ऐं भारत विच में जंग रोकराई, ईरान जे जोरी अॾनि खे मुकमल तौर ते तबाह कयो वियो। टैरिफ पेमेंट 1 अगस्त खां शुरू थींदी, वियतनाम सां सुठी डील थी। मूंखे ईरान सां ॻाल्हि ॿोल करण जी का जल्दी नाहे। रूस यूक्रेन जंग बाइडन जे दौर में शुरू थी। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई जी मारियल अफ़वाम ते पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल ₹5.36 ऐं डीज़ल ₹11.37 फ़ी लीटर महांगो। नोटिफिकेशन जारी, 9 अगस्त खां लागू थी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदराज़म ज़रदारी सां मुलाक़ात। वफ़ाक़ी वज़ीर पे शरीक ऐवान सदर में थियल मुलाक़ात में वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ, एहसन इक़बाल, आज़म नज़ीर तारड़, वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ऐं वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनावला भी शिरकत कई। मुलाक़ात दौरान मुल्क जे अहम मामलनि ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सियासी, मुआशी ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। वज़ीर आज़म सदराज़म ज़रदारी खे मईशत जी बहितरी लाइ हुकूमती क़दमनि खां आगाह कयो। इंडोनेशिया जे दिफ़ा बारे वज़ीर जो वफ़द सुदो GHQ जो दौरो। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात। वफ़द में मुख़्तलिफ़ सर्विसिस ऐं इंटेलिजेंस एजेंसियुनि जा नुमाइंदा शामिल हुआ। ISPR मौसूब मुलाक़ात दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में बतरफ़े दिफ़ाई सहकार ते ॻाल्हियूं थियूं। इलाक़ाई सलामती ऐं फ़ौजी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण ते ग़ौर कयो वियो। पाक फ़ौज जे तर्जुमान मौसूब फील्ड मार्शल आसिम मुनीर इलाक़ाई अमन इस्तेकाम लाइ गॾियल सरकार जी अहमियत ते रोशनी विधी। इंडोनेशिया जे दिफ़ा बारे वज़ीर तरफ़ां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जे किरदार जी वाखाण। वफ़द वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां बि मुलाक़ात कई। सिकंदराबाद भरिसां कारिसाम हेठि ॻोठाणो क़तल। ॻोठ मोहम्मद उस राजपर में बंदूक जा फायर करे 50 जे मोहम्मद उस राजपर खे क़तल कयो वियो। इतला मिलण ते पुलिस वाक़े पारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पिंजड़नि खे गिरफ़्तार करे वरितो। मक़तूल जो लाश इस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले।